टंडोलियाम वेझो ॻोठ मोहम्मद बख्श बिरहाम जे औरतुनि ॿारनि जो न्यू सिटी जे आरिफ बिल्डर इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि चयो त न्यू सिटी बिल्डर असांजी ज़रई ज़मीन ते पुलिस ऐं हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करणु चाहे थी। हथियारबंदनि खां रोज़ानो असांजे घरनि ते फायरिंग कराइनि था। असां हिते सवें सालनि खां रहाकू आहियूं। हिते असांजूं ज़रई ज़मीनूं क़दीम आबाद हुयूं। ही कब्ज़ो करणु चाहिनि था। असांजे औरतुनि ॿारनि जा अच वञ जा रस्ता पिणु बंदि कराए छॾिया आहिनि ऐं ज़मीन ते आरिफ बिल्डर ऐं वासे बिल्डर हथियारबंद माण्हू बीहारे छॾिया आहिनि जेके असांखे घरनि खां ॿाहिरि निकिरणु नथा ॾियनि। असांजे औरतुनि ॿारनि खे असांजे पंहिंजी ज़मीन ते वञण बि न पिया ॾियनि। हुन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मसइले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।